कंबर शहजादकोट ज़िले जे IBA टेस्ट पास PST GST उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन अब्दुल गफ़ार, रोशन चांडियो, सदाम हुसैन खंड मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां साल 2021 में IB तरफ़ां वरितल टेस्ट में 40 खां वधीक मार्कूं खणी इम्तिहान पास कयो, लेकिन तालीम खाते तरफ़ां असांखे बिना कंहिं जवाज़ जे 4 साल इंतज़ार में रखी हींअर ऑफर ऑर्डर न पिया ॾिना वञनि, जेको मुआशी परेशानियुनि वारे दौर में ज़ुल्म ऐं ज़्यादती ऐं नाइंसाफ़ी आहे। हिननि चयो त असांजो एहतिजाज ऑफर ऑर्डर मिलण ताईं जारी रखियो वेंदो। मुज़ाहिरीन सूबाई वज़ीर तालीम सिंध, सेक्रेटरी तालीम ऐं वस वारनि अख़्तियारनि खां मुतालबो कयो त टेस्ट पास कंदड़ समूरनि PST ऐं GST उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾेई परेशानियुनि खां बचायो वञे। कैमरामैन शोएब अहमद खोसो सां गॾु मोहम्मद मिठल, कोशिश डिजिटल, कंबर।